अॼु तालीम नाले वारे ॾींहं खे कुझु बदिलणु खपे, इहो चवां थी। घणा माण्हू पंहिंजे जीवन में हे महसूस कंदा आहिनि कि कुझु बदिलणु खपे, कुझु त बदिलणु खपे। यादि रखिजो, इहो ज़रूरी आहे। इहे जाम ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जीअं असां पंहिंजे जीवननि खे हालतुनि खां ख़ुशि न थींदा आहियूं। कुझु बदिलणु थियणु खपे। दुखी जी ॻाल्हि आहे कि असां इहो चवंदा आहियूं कि जॾहिं असां महसूस कंदा आहियूं, जाम महिनत कंदा आहियूं, जॾहिं इहो थींदो आहे, उहो कमु न थींदो आहे। पर त बि जॾहिं असां जाम कमु करण वारा वादा कंदा आहियूं ऐं उहो पूरो न थी सघंदो आहे, पर असांखे लॻंदो आहे इहो थियणु खपे हा, ऐं इहो पोइ जाम अंदरि बेचैनी पैदा कंदो आहे ऐं असांखे चवंदो आहे। हाणे ॿुधायो त असांजे चवण सां छा थींदो आहे? हीअं थींदो आहे कि तव्हां जाम दफ़ा सोचींदा आहियो, उन्हनि पहाड़नि जे आसे पासे में चक्कर कटंदा आहियो ऐं पोइ चवंदा आहियो कि हीअं थियणु न खपे हा, ऐं जाम थींदो आहे, पोइ थींदो आहे। छाकाणि उहा ॻाल्हि हूंदी आहे, अॻियां वधणो आहे ऐं माण्हू चवंदा आहिनि कि हीअं न थियणु खपे हा, ऐं पोइ इहो थींदो आहे कि असां हमेशह चवंदा आहियूं। पर असलियत इहा हूंदी आहे कि जेको दुख हूंदो आहे उहो असांखे दुश्मन सां मिलंदो आहे ऐं असां हुन खां घटी न सघंदा आहियूं ऐं हमेशह इहो ई चवंदा रहंदा आहियूं। असांखे शिकायत हूंदी आहे पंहिंजे कम जे बारे में, केतिरो रुधियलु हुयमि हुन जे बारे में, इहो चवंदी आहियां। मूंखे यादि आहे कि पिछले घणनि सालनि खां उहो हिकु ॾींहुं प्रभु खे साफ़ चयो हुयो कि ॿुधायो, मूंखे ज़िमेदारी खणणी आहे। अगरि तोखे हे पसंदि न आहे त बदिलाव खणी अचु। उहो चवनि पिया कि माण्हू महसूस कंदा आहिनि कि उहो कमु रुधियलु हूंदो आहे। प्रभु दया कजो, मुंहिंजी मदद कजो। ध्यानु ॾिजो कि फ़क़्ति तव्हां ई बदिलाव वठी आणे सघंदा आहियो। मूंखे ॿुधायो, ॿिए केरु आहे जेको असांखे बदिले सघंदो आहे? माण्हू तव्हांखे कम जे बारे में ॿुधाईंदा ऐं भौजो कंदा, तव्हां हुननि खां बदिलण जी उमेद नथा करे सघो। उन्हनि जी तव्हांखे उमेद ॾींहुं ब ॾींहुं बदिलींदी आहे। फ़क़्ति तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां बदिले सघंदा आहियो। घणो करे माण्हू छा कंदा आहिनि, जॾहिं असां सम्झंदा आहियूं कि उहो हालतुनि में सभु कुझु सम्झी सघंदा आहिनि, सभु क़ाबू करे सघंदा आहिनि, कुझु माण्हू गुस्सो थींदा आहिनि, नाउमीद थींदा आहिनि, आत्मा दया में डुबी वेंदा आहिनि। कोई बि कंहिंखे बि कुझु बि चवंदो, ईअं थींदो आहे, ॾोह ॿिए ते विझंदा आहिनि। कहिड़ा ई माण्हू इहे सम्झंदा आहिनि कि उहो हमेशह सच हूंदा आहिनि, पर जोश में अची करे उहो ग़लति रस्तो चुनींदा आहिनि। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी कि हे ॿुधंदव, प्रभु तव्हां सां गॾु आहिनि। इहो सुठो आहे। तव्हां प्रार्थना कयो, तव्हां प्रभु खे हमेशह इहो चओ कि तव्हांखे सुमति ॾे। तव्हां हमेशह सुठा हुजो, ॿियनि सां बि सुठा हुजो ऐं पाण सां बि सुठा हुजो, जंहिंजे करे तव्हांखे अॻियां वधणो आहे। तव्हां उहो ई कयो जेको तव्हांखे करिणो आहे। बसि उहो ई कयो जेको तव्हांखे करिणो आहे। तव्हां इहो करे सघो था, तव्हां इहो नथा करे सघो था, ईअं न, ईअं न, उहो न, ईअं न, हमेशह इहो ई चवंदा रहंदा आहियो। बसि उहो ई कयो जेको करिणो आहे, तव्हां हमेशह कंदा आहियो। अगरि तव्हांखे जाम बेचैनी आहे, तव्हांखे जाम कम आहिनि, तव्हां जाम कम में बासल आहियो, तव्हांजे जीवन में हिकु ई कमु इहो ई आहे कि तव्हां करे सघंदा आहियो, घटि में घटि तव्हां प्रार्थना कयो। हक़ीक़त इहा आहे कि तव्हां हमेशह इहो न कंदा आहियो ऐं पोइ चवंदा आहियो कि हीअं छो थियो। प्रभु कॾहिं बि तव्हांखे इहो कमु करण लाइ न चयो आहे जेको तव्हां पाण शुरू कयो आहे। ॾिसो, तव्हां लेखक न आहियो, उहो पाण तव्हां शुरू कयो आहे। ऐं अगरि तव्हांखे ईअं लॻे थो ऐं पोइ सुक नाले जे पासे में वेही करे अहिड़ो कुझु कयो था जेको तव्हांखे न करणु खपे, फ़ाइदो नथो थिए, उथी करे हलो, अॻियां नथा वधो। प्रभु छा करे हिन में? अगरि तव्हां नथा सिखो त हुन जी कोई थकावट न हूंदी आहे। उहे तव्हांजी शिकायतूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हां प्रभु खे चवंदा आहियो कि मां इहो नथो करे सघां, मां नथो करे सघां, ऐं अॻियां वधो। आमीन। शायदि तव्हां पंहिंजी शादीअ मां जाम वॾी समस्या जो सामनो कंदा हूंदा, पर त बि तव्हांखे इहो करिणो आहे कि तव्हां इहो नथा करे सघो। तव्हां शादी हिकु मर्द सां कई आहे ऐं अहिड़ो ख़राबु आहे जंहिंजो कारण मुश्किल आहे। तव्हां पाण खे शिकायत महसूस कंदी आहे ऐं आत्मा खे दुख भरियल तव्हां महसूस कंदा आहियो, तव्हां शिकायत कंदा आहियो। हिन जे बारे में नाउमीद न थियो, तव्हां पाण खे पीड़ित न कयो। तव्हांखे बदिलाव खपे, कुझु त बदिलाव खपे, कुझु करिणो आहे।
तव्हां पंहिंजे बारे में बदिले नथा सघो, पर इहो त तव्हां ॿुधी था सघो कि तव्हांखे प्रार्थना करणु खपे, कुझु बीज बोअणु खपे जंहिंजो हुन मां निकिरंदो। तव्हां हुन जी सुठी ॻाल्हियूं ॻोल्हे करे इहो चई सघंदा आहियो, इहो अॻियां वधी सघंदा आहियो, इहा सुठी ॻाल्हि आहे, हे शुरूआति कयो, तुंहिंजा वार सुठा आहिनि। मूंखे ख़ुशी आहे कि तव्हां थधा न आहियो या आहियो। अहिड़ो कुझु ॻोल्हियो जंहिंजे बारे में तव्हांखे सुठी ॻाल्हियूं करे सघो ऐं कुझु सुठो थी सघे ऐं तव्हां जंहिंजी सुठी ॻाल्हि कयो। तव्हांजे विच मां नफ़रत हली वञे, प्रभु तव्हांखे इहो सेखारे थो, तव्हां अॻियां वधो। तव्हां कुझु करे था सघो, तव्हांखे पंहिंजे लाइ कुझु सुठो करिणो आहे। हाणे उहो वक़्तु अची चुको आहे जेको तव्हांखे करिणो आहे ऐं तव्हां करे था सघो। असल में जॾहिं प्रभु जे वचन जो अभ्यास थींदो आहे, मूंखे सम्झ में आई कि शैतान चारों पासे में हूंदा आहिनि। मुंहिंजे संकल्प खे, मुंहिंजी मासूमियत खे, मुंहिंजे आत्मविश्वास खे ऐं उनखे ऐं उन वॾी शांतीअ खे जेकी मुंहिंजी हुई, मुंहिंजो सुख, मुंहिंजी इज़त। मां जाम कावड़ियल हुयमि, पोइ मां यशायाह जा 43:19 में जेको चए थो, गुज़िरियल किसनि खे यादि न कयो, प्राचीन काल जी ॻाल्हि में मन लॻायो। मूंखे उहा साल वारी वापसि मिलण वारी हुई, पर मां हुन ते ध्यानु न ॾिनो। मां हुनखे ध्यानु पई ॾियां। ऐं ईअं थी सघंदो आहे, अगरि तव्हां इहो बि करे सघंदा आहियो, शायदि पंहिंजी बेवकूफ़ी जे कारण न करे सघो, जंहिंजे द्वारा इहो थींदो आहे। शायदि तव्हांखे भुल थी हुजे, शायदि तव्हांजा कुझु संबंध टुटा हूंदा, शायदि तव्हांजा कुझु पैसा वधी विया हूंदा, शायदि कुझु अहिड़ो थियो हूंदो जंहिंजे अॻियां तव्हां इहो न करे सघंदा हूंदा, तव्हांजी ज़िंदगी अॻियां वधंदी हूंदी, पर त बि तॾहिं ईअं थींदो आहे कि इहो तव्हां न करे सघंदा आहियो। उहे सभु शयूं तव्हां वारी वापसि न मिली सघंदी आहे, पर तॾहिं बि तव्हां नथा ठाहे सघो। तव्हां सभिनीनि खां पहिरीं इहो करिणो आहे। बाइबल में इहो लिखियलु आहे कि पुराणी ॻाल्हियुनि खे यादि न कयो, प्राचीन ते ॻाल्हियुनि ते मन लॻायो। ॾिसो, हिकु ॻाल्हि ते नई ॻाल्हि हूंदी आहे ऐं इहो शायदि कॾहिं बि थींदो, बल्कि तव्हां इहो ॻाल्हि कयो कि हमेशा थींदो, जंहिंजे करे जेसिताईं तव्हां सोचींदा न, तेसिताईं उहा ॻाल्हि थींदी न। जेकी बि तव्हां सोचियो था ऐं जंहिंजे बारे में तव्हां कुझु नथा करे सघो, तेसिताईं तव्हां न करे सघंदा। प्रभु खे हिन वक़्तु उहो चओ कि तव्हांजे जीवन में अहिड़ा माण्हू अचनि, तव्हां फ़क़्तु सोचियो था। अहिड़ो हिकु बि माण्हू न आहे जंहिंमें हिकु सतगुण न हुजे हिन दुनिया में। तव्हांजा सच में कुझु बुरो संबंध हूंदो, अगरि तव्हां मुंहिंजी तरफ़ ईअं न ॾिसो। छा तव्हां शर्त लॻाईंदा अहिड़ो कोई माण्हू न हूंदो जंहिंमें कोई बि हिकु सुठी ॻाल्हि न हुजे? असांखे सुठी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियणु शुरू करणु खपे। प्रभु असां सां गॾु आहे। हर वक़्तु शिकायत करणु बंदि कयो, करणु शुरू कयो जेको प्रभु करे सघे थो। प्रभु असां सां गॾु आहे, प्रभु तव्हां करे था सघो, इहो चई करे तव्हां अॻियां वधो, आशीष वठो। प्रभु टाल मोल करण वारो न आहे, माण्हुनि खे आशीष न ॾींदो जेसिताईं उहो कोशिशि न कंदा। प्रभु चाहे थो कि तव्हां पुराणी ॻाल्हियुनि खे ध्यानु न ॾियो। अगरि तव्हां शिकायतूं कंदा, मूंखे खिचाव आहे, मां पाण खे मुसीबत में विझी छॾियो आहे। मां जाम कमनि में हुयमि, मां कमनि में जाम रुलियल हुयमि, एतिरो रुलियल हुयमि कि मां पंहिंजे ॿारनि ते ध्यानु नथो ॾेई सघां, पंहिंजे घर खे ध्यानु न पियो ॾेई सघां। मुंहिंजे घर जी बुरी हालत हुई। उहो कमु करणु शुरू कयो हुयो जेको सुधारण लाइ करे सघां पियो, पर उहो न थियो। छाकाणि अगरि तव्हां वेही करे सोचींदा त इहो थींदो, इहो थींदो, इहो न थींदो, पर तव्हांखे पाण खे कोशिशि करणी पवंदी कि इहो अॻियां कीअं वधो ऐं अॻियां वधी करे इहो कमु शुरू कयो। आमीन। तव्हां हुन जे बारे में कुझु नथा सोचे सघो जेसिताईं तव्हां पंहिंजे पाण खे न सोचींदा ऐं उहो अॻियां वधींदा जीवन में। त तव्हांखे इहो करिणो आहे। जंहिं महिल 35-40 सालनि जी हुयमि जॾहिं मां इहो शुरू कयो, प्रभु जा वचन जंहिंजे बारे में असांखे सम्झणु खपे, ऐं इहो लॻंदो आहे कि हर वक़्तु वेही करे पंहिंजे जीवन में शिकायत न कयूं। हमेशह असां इहो ई कंदा आहियूं, प्रभु जा वचन अमल न कंदा आहियूं, पर मूंखे इहो पाण खे सेखारण जी ज़रूरत हुई।
मूंखे हे ख़बर हुई कि वचननि में केतिरी ताक़त आहे। हिन में इहो लिखियलु हुयो कि पाण खे अॻियां वधो, पंहिंजे मन खे वधायो, पंहिंजे ॾक खे भॼायो, पंहिंजी ॻाल्हियुनि जे तरीक़े खे भॼायो। मां तव्हांखे सच थी चवां, मां हाणे पुराणी ॻाल्हियुनि खे यादि न कंदी आहियां। पिछले 10 सालनि में जीवन में सुठो गुज़रियो आहे, पर मां इहो सोचींदी आहियां कि प्रभु मूंसां गॾु आहिनि। 10 साल प्रभु मूंसां गॾु हुया, हुननि मूंखे सफल कयो आहे। आमीन। प्रभु तव्हांखे दुख न ॾींदो आहे, उहो हमेशह चाहींदो आहे कि तव्हां अॻियां वधो। बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि हुन जा फल मिलंदा आहिनि, पर तव्हां जेसिताईं महिनत न कंदव। उहो इंसान हमेशा प्रभु सां गॾु आहे जेको अॻियां वधंदो आहे ऐं चवंदो आहे कि तव्हां अॻियां वधो। हिन जो मतिलबु इहो न आहे कि तव्हां अॻियां न वधंदा। यशायाह 6:7 में लिखियो आहे कि प्रभु पुराणे दुखनि जे बदिले में तव्हांखे इन जे शुरूआत में जेको बि तव्हां हिन में विञायो आहे, इन जे करे बंदि कयो पंहिंजे मथां इहो सभु करणु ऐं रहमत खाइणु। प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चाहे थो कि तव्हां इहो सभु कयो। उहो करे सघंदो आहे। उहो हमेशा कहिड़ी बि बीमारी खे ख़तमु करे सघंदो आहे। उहो हुनजे लाइ कोई वॾी ॻाल्हि न आहे बदिलण में। बाइबल जे कुझु माण्हुनि में ॻाल्हि था कयूं जंहिं पंहिंजो भविष्य बदिलियो। तव्हां पंहिंजे भविष्य जे बारे में कुझु करे सघो था। दुनिया हमेशा क़िस्मत जी ॻाल्हि कंदी आहे। हे मुंहिंजी क़िस्मत आहे। मुंहिंजी क़िस्मत हे लिखियो आहे। तव्हां क़िस्मत जे बारे में जीअंदा आहियो, मूंखे चवंदा आहियो। मूंखे ख़ुशी थींदी आहे मां मसीह जो भविष्य आहियां ऐं असांखे भविष्य में इहो करिणो आहे। असांजी मंज़िल आहे, इहा उहा जॻह आहे जिते असांखे पहुचणो आहे। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, मुंहिंजी शुरूआत सुठी न हुई, पर अंत सुठो थियण वारो आहे हिन जो। मूंखे ख़बर आहे कि इहो थी चुको आहे। मुंहिंजे ख़्याल सां असांजो शुरूआत थी न आहे। इहा ज़रूरी न आहे कि असां नथा करे सघूं। हालत में बदिलाव अचण वारो आहे। हाणे बि था करे सघूं ऐं पोइ बि सुठा संबंध ठाहे था सघूं। कर्ज़ खां छुटकारो पाए था सघूं। हाणे बि हेॾो वक़्तु न विञायो ऐं अॻियां वधो ऐं हुन जे बारे में कुझु सोचो। हा, हे प्रभु, इहो छा थी वियो? मूंखे हिन खां छुटकारो खपे, बदिलाव खपे। हे हिकु बेफ़ाइदो आहे, बेहंधि सिलसिलो आहे, हलंदो रहंदो, जंहिंजे लाइ ऐं पूरो न थींदो। तव्हां वधीक ख़ुशि थींदा आहियो अगरि तव्हां चवंदा, मूंखे ख़बर आहे कि शैतान जाम वक़्तु चोरी करे सघंदो आहे। असां हुनखे प्रभु जे वचन सां भॼाए सघंदा आहियूं, पर ईअं न थींदो आहे। पर मां ईअं कंदसि, मां उहो कंदसि। प्रभु मूंसां गॾु आहे। याकूब खे ॾिसो। याकूब एतिरे बुरे हाल में हुयो त बि उपती 32 में, पर उहो हिकु ॾींहुं पंहिंजे जीवन मां तंग थी वियो। याकूब कयो हुयो, चालबाज़ हुयो, ठगी हुयो, पागल हुयो ऐं उहो चोर हुयो। प्रभु खे सुञाणण में उहो पंहिंजे लाइ हासिल करणु चाहे पियो जंहिंजी हुनखे ख़बर बि न हुई। हिन करे प्रभु उते विश्वास कयो। हुनखे ख़बर आहे कि हुनखे छा ॾियणो आहे, कहिड़े तरीक़े सां ॾियणो आहे, सही वक़्त ते ॾियणो आहे। याकूब हमेशह ईअं कंदो हुयो, हुनखे हासिल करण जी कोशिशि कंदो हुयो, जेको हुनखे न करणु खपे हा। मुंहिंजे ख़्याल सां हिते घणा माण्हू आहिनि ऐं उहो सोचींदा आहिनि कि याकूब वांगुरु हूंदा आहियूं, पर ईअं थींदो आहे कि ग़लति कम में इहो थींदो आहे ऐं ग़लति तरीक़े सां हमेशह थींदो आहे। हुनखे सच में घणी समस्या हुई। हुनखे पाण खे इहा ख़बर न हुई कि हुनखे छा करणु खपे। इन करे याकूब जी अहिड़ी हालत हुई। ॾिसो, जॾहिं असां ग़लति कमु कंदा आहियूं त डिॼी करे ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं ऐं हमेशह ईअं ई थींदो आहे। हिन करे याकूब पंहिंजो सॼो जीवन ईअं ई गुज़ारियो, ॾकी करे गुज़ारियो। हुन में ॾकु लिकियलु हुयो। उहो पंहिंजो सॼो जीवन सुठे नमूने गुज़ारणु पियो चाहे, जेको हुन पाण ठाहियो हुयो, पर हुनखे लगातार भॼणो पियो पए। अंत में इहो थियो कि हुनखे इहो मक़ाम मिलियो ऐं हुनखे पोइ इहो लॻो कि ईअं थियणु खपे। मुश्किल आहे। मां अॼु इहो ई थी सम्झायां तव्हांखे। असांखे जीवन में जाम शयुनि खे बदिलणु ज़रूरी आहे। असां पाण जवाबदारी खणी सघंदा आहियूं। मां हे बदिलण वारो आहियां। बेशक प्रभु असां सां गॾु आहिनि। प्रभु असांखे हिमत ॾींदा, हिन खे वधाए सघूं या हटाए सघूं, पंहिंजे जीवन तौर ते अॻियां वधी सघूं। छाकाणि त तव्हांजो जीवन ऐं प्रभु जो जीवन हिसेदारी में हूंदो आहे। उहो तव्हांजो हिसेदार आहे। हिन जो मतिलबु इहो आहे। ऐं त उत्पत्ति 32 जे 22 में मतिलबु याकूब हुन राति हुते वेठो हुयो ऐं पंहिंजे घबराए पियो। 2 खेलनि में इहो थियो हुयो। पटरनि खे 11 ॿार हुया।
2 ज़ालूं हुयूं, मां सम्झी थी सघां कि हुनखे 2 रखियलूं हुयूं ऐं ईअं थींदो हुयो कि कुझु बदिलणु खपे, हिन जो ध्यानु ॾिजो। पर ॿुधो, उहो सभिनीनि खे वठी वियो, हुनखे हुतां सभिनीनि खे वठी आयो हिन किनारे ते, ऐं उहो चयो पियो कि ईअं करणु खपे हा सभिनीनि खे, ऐं हुन जी नंढीअ जे पासे में कराई हुई। सुठी तरह सां सम्झो हुयो, हिकु मुक़ाम ते पहुची वियो हुयो याकूब, जिते हुनखे पहुचणो हुयो। जेको बि उहो हुन कम ते करे पियो, मूं वटि जेको बि आहे उहो के न के कम जे करे आहे। हिन हुतां निकितो ऐं पोइ चयईं कि मूंखे इहो न खपे ऐं मां हितां निकिरां थो हमेशह लाइ, जंहिंजे लाइ। ऐं याकूब अकेलो रहिजी वियो। तॾहिं कोई मर्द आयो जेको उहो हुन खां मूल युद्ध करे पियो ऐं चए पियो त हिन जो मतिलबु उहो कि प्रभु सां युद्ध पियो करे, ऐं याकूब ॾिठईं वधीक ताक़तवर। मूंखे इहो जाम वणंदो आहे। तॾहिं हुन जी राण जी नस खे, याकूब जी राण जी नस खे मूल युद्ध करणु लॻो, ऐं हुन मूंखे चयईं असल में प्रभु जो एलची हुयो, मूंखे वञणु ॾियो। याकूब चयो जेसिताईं मूंखे न आशीष ॾींदव मां न वेंदसि। तव्हांखे ईअं कीअं लॻो? हिते हिकु माण्हू जेको बि ठहे थो उहो कॾहिं बि ईअं नथो चए कि प्रभु आशीष कयो ऐं मां हुते वेंदमि। याकूब सच में किनो माण्हू हुयो, ठगी हुयो, उहो शातिर हुयो। हुन जे अंदरि इहो हुयो, नाले जो इहो मतिलबु हूंदो आहे कि हाणे असांखे इहो फ़ैसिलो करणो आहे, बदिलाव करणो आहे, त्याग ॾियणो आहे ऐं तयारु थियणो आहे पंहिंजे लाइ, ऐं इहो करणो आहे जीवन में। हाणे मूंखे इहा ॻाल्हि जाम वणंदी आहे। हुन माण्हू याकूब खां पुछियो तुंहिंजो नालो छा आहे? हुन ईअं चयो कि याकूब, जंहिंजो मतिलबु आहे कि जाॻणु ऐं क्वरी करणु, घबराइणु ऐं अॻियां वधणु, धोखेबाज़ी करणु। अचानक प्रभुअ सां युद्ध कंदे कंदे याकूब पंहिंजे पाण खे पंहिंजी मुलाक़ात थी वई। तव्हांजी अखियूं तॾहिं खुलंदियूं जॾहिं तव्हां पाण सां मिलंदा आहियो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी आहे। असां हमेशह इहो ई कंदा आहियूं, पाण खे ताकी करे न सम्झी करे पंहिंजे जीवन खे हर असफलता लाइ ॿियनि खे ज़िम्मेदार ठाहींदा आहियूं। सच में ईअं ई थींदो आहे। उहो न कंदा आहियूं जेको करे सघंदा आहियूं हुनखे बदिलण लाइ। मां सम्झां थी कि मुंहिंजे हिसाब सां देव मूंखे इहो चयो हुयो, मां हुनखे सच चयो। मां चाहियां पई कि देव इहो करे, देव उहो करे, देव न इहो न करे, देव उहो न करे। हमेशह ईअं ई सोचींदी रहंदी हुयसि ऐं प्रार्थना कई। तॾहिं प्रभु चयईं कि देव ग़लति न आहे। अॻिले 3 ॾींहं ताईं प्रभु मूंसां गॾु हुयो। मूंखे पंहिंजे बारे में ख़ुशफ़हमी ॾिए पियो ऐं चए पियो, मूंखे ॿुधाए रहियो मूंसां गॾु हिकु छत हेठां रहण वारो केतिरो मुश्किल हूंदो आहे। मूंखे बि इहो वांगुरु महसूसु थींदो हुयो, हमेशह ईअं ई लॻंदो हुयो। मां पंहिंजो पाण खे याकूब वांगुरु महसूसु कयो। ईअं कुझु आहे। आयात 28 खां हुन चयईं तुंहिंजो नालो अॼु खां याकूब न आहे पर इज़राइल आहे। इहो सुठो आहे छाकाणि त प्रभु हुन सां चयईं कि तूं इंसान सां लड़ी सघंदो आहीं, पर ईअं न आहे। ईअं थी सघंदो आहे। प्रभु मूंखे इहो चयईं कि तूं माण्हुनि खे पसंदि कंदो आहे, तोखे हिमत आहे, तूं उहो करे सघंदो आहे, मूंखे ख़बर आहे। पर ग़लति तरीक़े सां तुंहिंजो जीवन गुज़ारणो न आहे। तोखे अॻियां वधणो आहे ऐं मुड़णो न आहे। तव्हांजी तरफ़ां मुड़णु प्रभु जे तरफ़ां थींदो आहे ऐं तव्हां अगरि अॻियां वधंदा त प्रभु तव्हां सां ईंदो। हाणे चओ मूंखे, यादि रखो हमेशह हिन मामले में निराश न थियो। प्रभु तव्हां सां गॾु आहे। उहा इमारत तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे रस्तो कढणो आहे। तव्हां टीवीअ द्वारा ॾिसो था ऐं ॿुधो था ऐं हाणे उमेद था कयो कि तव्हांखे अॻियां कीअं वधणो आहे। देरि न कयो, हिन ॻाल्हियुनि में नई शुरूआत कयो प्रभु जे वचननि सां ऐं अॻियां वधो। तव्हांखे मौक़ो मिलियो आहे इहो सभु करण जो। तव्हां इहो करे सघंदा आहियो ऐं जंहिंजे लाइ यीशु मरियो हुयो इहो करण लाइ। पर ईअं न थींदो आहे अगरि तव्हां चवंदा कि कुझु त बदिलणु खपे।
यादि रखो याकूब ईअं न हुयो, हो मोड़ ते पतो करे पियो ऐं जिते वञे पियो ऐं उहो चए पियो, किनारे ते वेही करे चए पियो, कुझु त बदिलणु खपे हा, न त उहो अञा ताईं हेॾो वेठो हुजे हा, हिते ई हुजे हा। ऐं उहो थींदो आहे कि जॾहिं असां वटि कुझु बि हूंदो आहे ऐं त अगरि असां हुन खे सही तरीक़े सां नथा जी सघूं, पर हुनजो कोई मतिलबु न हूंदो आहे, कोई मोड़नो न हूंदो आहे। जीअं मां जियां थो ऐं मूंखे जीअणो खपे ऐं प्रभु चाहे थो कि मां जियां। आमीन। शायदि तव्हांजी उमेद खे तव्हांखे हमेशह इहो न मिले जेको तव्हां चाहियो था। शायदि तव्हां सोचियो हूंदो कि तव्हां हथु रखो ऐं तव्हांजी थी वञे, उहा समस्या बि परे थी वञे तव्हां सभिनीनि जी। कुझु त कयो, शिकायतुनि जे अलावा कुझु त कयो ऐं अॻियां वधो। कुझु कयो, सच में कुझु कयो। अगरि तव्हां कुझु करणु चाहियो था, तव्हां सुखी थी वेंदा, तव्हां सुके नाले जे अॻियां वधी वेंदा। इहो चवणु बंदि कयो कि अॻियां नथा वधी सघूं ऐं अॻियां वधो। मूंखे इहो नापसंदि आहे, मूंखे इहो न वणंदो आहे, मां हिन जे क़ाबिल न आहियां। उन्हनि खे लाइ इहो कयो ऐं अॻियां वधो जंहिंजे लाइ हुननि खे ख़ुशी न थींदी आहे, शांती न थींदी आहे, संतोष न थींदो आहे, बेफ़ाइदा महसूसु कंदा आहियो ऐं दुखी रहंदा आहियो। ध्यानु ॾिजो, जॾहिं कोई ईअं थींदो आहे तॾहिं तव्हां करवाट में पइजी वेंदा आहियो। तव्हांजे आसे पासूं माण्हू उहो अंदरि जेको हूंदो आहे उहो आख़िर ॿाहिरि निकिरी वेंदो आहे, ॻोल्हे वेंदो आहे, हमेशह सुठो कंदो आहे। उहो सही फ़ैसिलो करण जी हिमत रखंदो आहे जंहिंजे बारे में असांखे इहो करिणो आहे। पर त बि सॼे साल असां ईअं ई सोचींदा रहंदा आहियूं कि असां वटि इहो न आहे, असां वटि उहो न आहे, असां वटि नफ़रत थींदी आहे ऐं सॼो वक़्तु असां फ़ाइदेमंद थींदा रहंदा आहियूं ऐं ईअं न थींदो आहे। पर त बि इहो थींदो आहे जंहिंजे करे असां पाणी वांगुरु इहो वहंदा वेंदा आहियूं। अगरि तव्हां सुकल किने जे पाणीअ जे ॿाहिरां निकिरी सघंदा आहियो हिन लाइ ऐं एलीलुया जी आखाणी ॿुधी सघंदा आहियो। एलीलुया प्रभु जो महान नबी हुयो। हिन सां कुझु फ़र्क़ु नथो पए कि कहिड़ी बि समस्या हुजनि, किनारे ते नाले ते पाणी अचण ते उहो ई थींदो आहे। हर शाम जो खणी अची करे उहो हमेशह इहो ई सेखारींदो आहे कि हालत कहिड़ी बि हुजे तव्हां सिखी सघो। तव्हांखे सुञाणण लाइक़ु हुजणु खपे। तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि कि इहो चई सघंदा कि जीवन में ईअं ई थींदो आहे, कॾहिं बि भारी वेंदो आहे, कॾहिं सुठो वेंदो आहे, पर अभिषेक थींदो आहे ऐं उहो अॻियां वधंदो आहे, ईअं थींदो आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां थी, सॼी ज़िंदगी सुकल किनारे ते वेही करे ऐं पाणी अची करे जॾहिं उन्हनि तां कुझु थींदो आहे, उहा ज़रूरत हूंदी आहे, दिलि में कुझु करण जी इच्छा हूंदी आहे, हुनखे अॻियां वधण जी ऐं ॾिजी करे न करण जी, उहा ग़लती थींदी आहे। पर तव्हांखे इहो चिंता न करणी आहे, प्रभु तव्हां सां गॾु आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, तव्हांजे मन जी शांती, तव्हांजी ख़ुशी प्रभु सां गॾु आहे ऐं वधीक ज़रूरी आहे। प्रभु जी मर्ज़ी आहे तव्हांखे ख़ुशि रखणु ऐं उहो चाहिनि था कि तव्हां ख़ुशि रहो तव्हांजे लाइ। आमीन। मञियो कि याकूब सच में ख़राबु हुयो, पर उहो बदिलजी वियो। मूंखे राजा शाऊल जी यादि अची वई। हुन जी शुरूआति सुठी न हुई, पर हुन जो अंत बुरो न थियो। ऐं त याकूब शुरूआति में ख़राबु हुयो, पर उन जी अंत सुठी थी हुई, इहो मूंखे ख़बर आहे। मां वरी चवंदमि, असांजी अंत असांजी शुरूआति खां वधीक सुठी हूंदी। इहो ज़रूरी आहे। मुंहिंजे ख़्याल सां घणा माण्हू पंहिंजी शुरूआति सुठी कंदा ऐं अंत हुन खां बि वधीक सुठो कंदा। इहो विसरी न सघो था कि तव्हांखे हमेशह जीवन में अॻियां वधिणो आहे। हीअ शुरूआति करणी आहे ऐं अॻियां वधिणो आहे, जंहिंजे लाइ पंहिंजे शुरूआति जे तरीक़े खे पंहिंजो भविष्य चोरी करणु न ॾियो। अॻियां वधो ऐं चओ आमीन। उहो तव्हां करे सघंदा आहियो, पर शिकायत न कयो। इहो चओ, मां कंदमि, मां इहो सभु करे सघंदमि। तव्हांजी ॾेख में बदिलाव जो मतिलबु हूंदो आहे तव्हांजे जीवन में बदिलाव। मुंहिंजे ख़्याल सां असां सभई बदिलाव चाहींदा आहियूं, पर घणा ई दफ़ा असां हिन खां ॾकी वेंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं कि इहो सम्झ में नथो अचे, पर बदिलाव असां लाइ ज़रूरी हूंदो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़द्र कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।